मध्य जी वेठो ॻोठ इज़त जी वांड लाड़काणे ज़िले जे रतोदरो समेत मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस अटाला साण करे घर घर तलाशी कई। पुलिस घरनि में सुतल औरतनि ऐं मासूम ॿारनि मथां तशद्दुद कयो। पुलिस ॿिनि औरतनि नवाब ख़ातून ऐं ख़ालिद ख़ातून ऐं 8 सालनि जी मासूम न्याणी अनीसा समेत 4 ॼणनि खे खंभे गुम करे छॾियो। पुलिस जे अहिड़े अमल ते वार संजो पुलिस जी नाजाइज़नि ख़िलाफ़ रास्ता ख़ातून ऐं शाइस्ता ख़ातून पाक किताब ऐं मासूम ॿारड़ा साण करे बाला असर ऐं अॻूणे DSP ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते औरतनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कुझु साल पहिरियों रतोदरो में जोड़ेजा ऐं जोया तकरार हलंदड़ हुयो, जंहिं दौरान जोड़ेजा धुरजा शकील ऐं सरफराज़ जोड़े जो मारिजी विया, जिन खे जोया ऐं जोतोई बिरादरी जे माण्हुनि क़तल कयो, जंहिंजो इल्ज़ाम बाला असरनि मार्फत असां मथां लॻायो आहे। हिननि वधीक चयो त पुलिस रोज़ तंग करे रही आहे। असांजे कंहिंसां दुश्मनी न आहे। हिननि मुतालबो कयो आहे त असांजे पुलिस मां जान छॾाई वञे। रिपोर्ट एहसन रज़ा राहू जो मदे जी।